अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, जीअं त असीं हींअर मौजूदु आहियूं मदीनतुल मुनव्वरा में। ही मस्जिद कुबा आहे, उन खां बिल्कुलु बि साम्हूं गली निकिरे थी ऐं पाण अचूं था मस्जिद सुबा। ही मस्जिद सुबा आहे, हिन जी तव्हांखे मां शान ऐं फज़ीलत ॿुधायां थो त ही उहा मस्जिद आहे जिते नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फजर जी नमाज़ जेका आहे उहा अदा कई आहे। यानी जॾहिं पाण मक्कातुल मुकरमा खां हिजरत करे ऐं मदीनतुल मुनव्वरा आया त हिन जॻह ते हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेको आहे सुबुह जी नमाज़ अदा कई। ऐं हीअ आहे न मस्जिद सुबा जी जेका आहे उहा तारीख़ लॻियल आहे। हीअ जेका हिन जी हिस्ट्री आहे उहा बि तव्हांखे ॾेखारियूं था। हीअ तव्हां ॾिसो, ऐं हीअ जेको आहे तमामु घणी हिकिड़ी ज़बरदस्त जेको आहे उहे ज़ियारतुनि जिन जी जेके मदीने में अचनि था उन्हनि जी शायदि माण्हुनि खे काफ़ियुनि खे ख़बर न आहे। असां सां गॾु आहिनि अदा हितां जा मुक़ीम आहिनि ऐं सिंधी आहिनि, मोहम्मद अली सिंधी। साईं, हिन मस्जिद जी छा हिस्ट्री आहे? साईं, ही आहे मस्जिद बनी अनीफ। बनी अनीफ हे तंहिं टाइम में ॻोठु थींदो हो। बनी अनीफ जो ॻोठु सॾायो वेंदो तंहिं ज़माने में। अच्छा। हिते हे सहाबी हूंदो साईं जो नालो तलहा इब्नुल बरा। सहाबी तलहा बिन बरा, उहो साईं हिते गुज़ारे हो। साईं उन जे उज़र ते आयो हो हिते। अच्छा, माशाअल्लाह। ऐं साईं हिकु उज़र बि हिते कईंसि ऐं हिते जनाज़े जी निमाज़ बि पढ़ी हुईंसि। अच्छा। ऐं साईं पहिरियों जेको सुबुह जी निमाज़ थी आहे न उहा बि हिते ई पढ़ी आहे। मदीने में जेका पहिरीं सुबुह जी निमाज़ हिते ई थी आहे। उहा लिखो आहे न, हे लिखियलु आहे न जेका हिन जॻह ते पढ़ो सुबह फी मकानी इंदमा जाअ मुहाजिरन इलल मदीना। साईं जॾहिं मुहाजिर थी आयो मदीने में मके पाक खां त हिते आयो त हिते सुबुह जी निमाज़ पहिरीं हिते पढ़ी वई आहे। ऐं हिन जे मालिक जेका हूंदा आहिनि ज़मीन हिन उनखे सॾायो वेंदो बनी अनीफ। जे पाड़ा थींदा आहिनि उनमें पाड़ो बनी अनीफ माना जिथे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तलहा बिन बरा जी दुआ जे लाइ आया ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजी जनाज़े नमाज़ बि हिते पढ़ी ऐं सुबुह जी नमाज़ बि उनखां अॻु में सुबुह जी नमाज़ पढ़ी। अच्छा, उनखां अॻु में सुबुह जी नमाज़ पढ़ी। अच्छा, हे लिखियो आहे सुमिया बिहादल इस्म लिवक़ूई फी क़रियत बनी अनीफ आनज़ाक وورد أن النبي صلى الله عليه وسلم كان يأتي طلحة بن البراء يعوده ولما توفى جاء للتعزية وفي أثناء سلم في موضع هذا المسجد. كان يأتي طلحة بن البراء يعوده ولما توفى جاء للتعزية في أثناء ذلك صلى النبي صلى الله عليه وسلم في هذا المسجد ويطلق عليه أيضا مسجد الصبح. هناك الصبح جو مسجد لصلاته صلى الله عليه وسلم الصبح في مكانه عندما جاء مهاجرا إلى المدينة. وأول من بناه هم بنو أنيف فكانوا يرشون ذلك المكان ويتعاهدونه ثم بنوه وقد أعيد ترميمه سنة 1442 في عهد خادم الحرمين الشريفين الملك سلمان بن عبد العزيز الله يطول في عمره. 1442 में हाणे खोलियो आहे। अच्छा, हिन मस्जिद जी यानी हिस्ट्री आहे। हिस्ट्री आहे। साईं हिते पहिरियों मुहाजिर थी आयो आहे न मके पाक खां त पहिरीं निमाज़ हिते पढ़ी वई आहे। तो ही मस्जिद जो सन आहे ऐं मां तव्हांखे उहो ॾेखारियां थो त इहा मस्जिद जी जेका आहे उहा जॻह आहे जेका 1400 साल बाद में खोली वई आहे। ही उहा जॻह आहे जेका हाणे खोली वई आहे ऐं ही मस्जिद कुबा जे बिल्कुलु बि नज़दीक आहे। ही तव्हांखे हिते ही ॾेखारियूं था। ही तव्हां ॾिसी सघो था। ही मस्जिद जेका आहे उहा हिते बरक़ातूं नफ़िल तव्हां पढ़ी सघो था। जॾहिं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मक्कातुल मुकरमा खां मदीनतुल मुनव्वरा आया हुआ त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिते सुबुह जी नमाज़ पढ़ी हुई ऐं हिन खे मस्जिद सुबा कोठियो वेंदो आहे। ऐं हिते सहाबी तलहा बिन बरा रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं इंतकाल करे वियो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिते उनजी जनाज़े नमाज़ बि पढ़ी। इन खां पहिरियां पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन मस्जिद में सुबुह जी नमाज़ अदा कई, तंहिंजे करे मस्जिद सुबह चवंदा आहिनि। तव्हांखे मां ॾेखारियां थो त हीअ बिल्कुलु बि पाण ॿाहिरि हलूं था। हीअ मस्जिद कुबा जे बिल्कुलु बि नज़दीक आहे। ऐं जॾहिं तव्हां कुबा मस्जिद कुबा अचो था त उतां फिलफोर तव्हां हिते जेको आहे पैदल बि अची सघो था या तव्हां गाॾी वारे खे चवंदो त असांखे मस्जिद सुबह वठी हलो। ॾेखारियो त मस्जिद कुबा बिल्कुलु बि हीअ तव्हांजे साम्हूं नज़र अचे थी। हीअ मस्जिद कुबा आहे ऐं तव्हां जेको आहे सो माना ऐं जेको आहे उनजे बिल्कुलु बि आम्हूं साम्हूं तव्हां हीअ मस्जिद सुबह अची करे हिते अची ज़ियारत कयो, हिते नफ़िल पढ़ो। ऐं हीअ उहा जॻह आहे जिते पाण सभ खां पहिरियों नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीनतुल मुनव्वरा में आया ऐं हीअ सादत मंदी अवां हासिलु कई।